छा थियो सलाह कयई मिठल सां अम्मा हिक ॻाल्हि त ॿुधाए मां तुंहिंजी केतिरी दादली आहियां। ओ अमड़े दादली त घणी आहे पर जॾहिं खां तो मिठल खे पंहिंजो चोंडे मुड़ुस बणायो पंहिंजे मन सां उन ॾींहं खां दिलि तो लही वई ईअं लही वई जीअं फरहीअ तां मेट लही वञे। अम्मा मिसाल त चङी ॾियां घरे तां मेट ऐं दिलि में जाइ इहो कोन थो मैच करे। हाणे तुंहिंजे लाइ मां मोरे मां थी पई मिसाल घुरायां जान छॾे छितो कयो थी खणी मूंखे मूंखे एतिरो ॿुधाए त हाणे छा सोचियो अथव कहिड़ो फ़ैसिलो कयो अथव। मुंहिंजो मतिलबु आहे त कॾहिं मुंहिंजी जिंद छॾींदव हिन घर मां कॾहिं निकिरंदव पंहिंजो घर वञी वसायो। अम्मा मिठल सां ॻाल्हि कई आहे चवे पियो त कुझु टाइम ॾियो मूंखे त मां सोचियां। सम्झी वियसि मतिलबु त मुंहिंजे सिर जे पोयां आयो मुंहिंजो सिर खणंदव पोइ सुख जो साह खणंदव। उहो मड़े पंहिंजो घर पंहिंजो हूंदो आहे न्याणी साहुरे घर ठहंदी आहे जंहिंमें माइटनि जो यानी पेकनि जो बि मान हूंदो आहे। अमा मां बि राज राम जे अॻियां लॻी थी थियां माण्हू चवंदा त धीउ परणाई पोइ बि घर वेहारी वेठी आहे बढ़िया बड़बा खे चौथी महीना ने हा करे सेठाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी पर मुंहिंजा त पाड़े ओड़े मिटनि अज़ीज़नि जे अॻियां सुर ई बंदि थी विया आहिनि। ओ इनखे चइबो अथई सखी सखी छा जो आयो किनो पकी मेरी बजो नालो रोशन करणु चवे थो त मां टोनीअ खे 3 लख रुपया ॾिना त मुंहिंजी शादी करे। न न मिठल न असांजे सॼे मश्करनि जे ॻोठ मां न अधो लालू ई सियाणो आहे तॾहिं त सोचे सम्झी सियाणप जा कम करे थो न। न सियाणप जी कहिड़ी ॻाल्हि आहे शादी करे टोनी पैसा भरे वरी इहो लालू अकुल अथई या गाह चढ़ण वियो अथई। ओ छो थो सड़े हुनखे पैसा लालू पंहिंजे घर थो ॾे पियो को इन पिणे आलूअ खां थो वठे छा। इन ॻाल्हि जो त दुख आहे त लालू हुनखे 3 लख रुपया थो ॾे इहो टोनी बाबुल अलूअ खां 3 लख रुपया वठे आहे न व्याज ते थोरो फ़ाइदो वाइदो असांखे पए ईअं कीअं। पोइ इहा ॻाल्हि कर न त लालू तव्हांजे पेट ते थो लत ॾे पियो तॾहिं थो फटके। हाँ माना त इहा ॻाल्हि आहे न तॾहिं त नांग वारा वकड़ थो पियो खाए। हा सिधी ॻाल्हि आहे न इहे की 4-5 ॼणा मलूका जे पोयां हा त 3 लख वठण लाइ मुंहिंजे बाबल अलूअ जे पोयां हा न पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि। बुरी नजर वाले तेरा मुंह काला दिल भी तेरा काला और लहू भी तेरा काला काले का साला साला हम असे से कहने जमीन जाती बिन लाइनों में एडी बड़ी बेइज्जती अब कुदरत ॾो का फिटेव बाक़ी तव्हांजो सुधरण महाल आहे। गिली दी चुप कर चुप कर अब छा ॻाल्हि आहे मुड़ुस सां थी ॻाल्हाए मां तूं समझाइस ॿुधण वारा छा चवंदा आहे त टके जहिड़ो पर पोइ वरी बि रुपए जो मान ॾेसि तुंहिंजो मान इहा अथई तुंहिंजी इज़त। इहो छोरो रंगीलो बि वॾो मश्करो आहे। अम्मा मश्करनि जे ॻोठ में रहे थो त मश्करी न कंदो न पर पहिरियों पियो चए मूंखे 3 लख रुपयनि जा वापसि ॾियो त मां हितां निकिरी हली वञा हाणे वरी 3 लख मिलनि था पिया त मूंखे 3 लख न घुरिजनि मूंखे मलूका घुरिजे हिकु पेर ते ई कोन्हे। अम्मा त पोइ वेचारे जी दिलि लॻी वई हूंदी न इन मलूका सां। ओ मड़े इहो इश्क न आहे अॼुकल्ह जो इश्क न आहे इहो फिश्क आहे। हा वॾी मोहबत जा मरा जो तारा थो लाहे हाणे पेरनि में रखाए आसमान मां चंड थो लाहे अचां तुंहिंजे लाइ सॼी राति इहा चपड़ी कन ते अथनि हलो मिया लॻी पई आहे तूं बि ॻाढ़ा तारा कयूं वेठा आहिनि ॼण को भंग पीती अथव। हाणे इहो इश्क आहे इश्क हो त असांजे दौर जो इहो हिकु दफ़ो अखि मिली वञे त 12 महीना ॿाहिरि। अम्मा जॾहिं अकुल कमु कयसि न पाणे पटड़ीअ ते अची वेंदो पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं छो थी परावनि मसइलनि में परेशान थिए। परेशान थियनि मुंहिंजा दुश्मन मां छो परेशान थींदसि सेठाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी आहे न मां अहिड़नि खे सुर ॾियां न सिर ॾियां
मां लेखियान बि कोन। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।